पीटीआई चेयरमैन इमरान खान जेल भरियो तहरीक जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त निगरान हुकूमतूं पीटीआई ख़िलाफ़ आहिनि। कारकुन जेल भरियो तहरीक जी तयारी कनि। असां जेल भरे छॾींदासीं। हुकुमरान भले शौक़ु पूरो करे ॾिसनि। वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे इमरान खान चयो त हुकुमरान चूंडुनि खां ॾिनल आहिनि। असांखे ॾेजाणण जी कोशिशि कनि पिया। क़ौम तमाशो ॾिसी रही आहे त निवे ॾींहनि में चूंडूं थींदियूं या न। निवे ॾींहनि में चूंडूं न थियूं त आर्टिकल 6 लागू थींदो। जहां मर्जी हो 5 मुजरम होंगे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ते क़त्ल जी साज़िश जो इल्ज़ाम लॻाइण ते गिरफ़्तार कयल शेख रशीद जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। इस्लामाबाद स्टेशन अदालत शेख रशीद जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि जी वाद वारी इस्तदा रद्द करे छॾी। शेख रशीद जो चवणु आहे त खेसि कुर्सी सां ॿधी रखियो वियो। हथनि ऐं ॼंघ ते ज़ख़्म थिया आहिनि। खेसि कुझु थियो त शहबाज शरीफ़, राणा सनाउल्लाह ऐं पंजाब जो निगरान वॾो वज़ीर मोहसिन नक़वी ज़िम्मेवार हूंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां शेख रशीद इम्कानी तौर कराची मुंतक़िली ख़िलाफ़ दाख़िल करायल दरख़्वास्त ते एतिराज़। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िलाफ़ बयान ॾियण ते शेख रशीद ख़िलाफ़ बलोचिस्तान जे इलाइक़े हब में बि केस दाख़िल कयो वियो। आज कौम की जरूरत क्या है? इस वक्त जो मईशत की कैफियत है और इस वक्त जो बढ़ती हुई दहशत गर्दी का खौफ है, इस आलम में आप यकजहती चाहते हैं या इंतशार देखना चाहते हैं, जो हमें आज मुल्क बिखरा हुआ दिखाई दे रहा है। मेरा सवाल यह है कि पाकिस्तान में आइन की पासदारी होगी, कानून की हुक्मरानी होगी या पॉलिटिकल इंजीनियरिंग होगी? और कम से कम पंजाब की कैफियत जो मेरे सामने है, 33 सीटें पहले और फिर 31 सीटें बाद में, उससे लगता है कि मन पसंद दहशतगर्दनि जो ताक़ुब करण चाहिनि था या सहाफ़िन ऐं सियासतदाननि जो मुल्क में आइन जी हुकुमरानी हूंदी या सियासी इंजीनियरिंग कई वेंदी। नंढी चूंड मां लॻे थो त मनपसंद नतीजनि जो टारगेट ॾिनो वियो आहे। ईअं थियो त मुल्क जो वॾो नुक़सानु थींदो। पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी जी प्रेस कॉन्फ्रेंस। लाहौर में ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त टीटीपी सां ॻाल्हियुनि जी शुरूआत 2013 ईस्वी में नवाज़ शरीफ़ कई हुई। पेशावर साने ते ख़ैबर पख्तूनख्वा सोग में वरितल आहे। शहबाज शरीफ़ 417 अरब रुपयनि जो हिसाब घुरी रहियो आहे। पीटीआई हिसाब ॾियण लाइ तयारु आहे। छा शहबाज शरीफ़ पंहिंजे दौर में पुलिस ते ख़र्च कयल रक़म जो हिसाब ॾींदो? मौजूदा हुकूमती दौर में 52 खां 53% दहशतगर्दी वधी आहे। ॿियनि सूबनि जी बजट काटे ख़ैबर पख्तूनख्वा खे पैसा ॾिना। शहबाज शरीफ़ इमरान खान खां वाज़िह सवाल कया आहिनि। मुल्क में महांगाई जी ज़िम्मेवार इमरान हुकूमत जा मुआहिदा आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त जॾहिं बि चूंडूं थियूं भरपूर हिसो वठंदासीं। इमरान खान केतिरा ई एतिराफ़ कयो त खेसि हुकूमत हलाइण जी ख़बर न हुई। इमरान खान जी हुकूमत मुल्क जा बुनियाद लोॾे छॾिया। ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर गुलाम अली चयो आहे त पेशावर पुलिस लाइन्स धमाको फोर्सिस खे फोर्सिस सां विढ़ण जी नाकाम कोशिश हुई। अहिड़ी सूरत हाल पैदा न कई वञे जो सुभाणे अहलकार नंढी चूंड जी सिक्योरिटी ॾियण खां ई इनकार कनि। 2 हफ़्तनि खां चवां पियो त सियासी जमायतूं ऐं इदारनि खे गॾु वेहणो पवंदो। इलेक्शन कमीशन खे मौजूदा सूरत हाल जे हवाले सां सलाह मशवरे लाइ लिखियो आहे। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर गुलाम अली चयो त पेशावर पुलिस लाइन्स धमाको क़ौमी सान्यो आहे। हिक सियासी जमात खे कंहिं चयो हो त मौजूदा सूरत हाल में असेंबली टोड़े। इमरान खान क़ौमी मामलनि ते बि यकजहती लाइ तयारु नाहे। ॻोझनि इदारनि भारतीय एजेंसियुनि जो वॾो मनसूबो नाकाम बणाए छॾियो। मनसूबे तहत कश्मीरनि खे पैसनि जी लालच ॾेई स्मगलिंग ते राज़ी कयो वेंदो हो ऐं मौक़ो मिलंदे ई जाली ऑपरेशन में खेनि मारियो वेंदो हो। भारतीय एजेंसियूं बेख़बर स्मगलर खे मारण बाद ऑपरेशन जो रंग ॾींदियूं हुयूं ऐं इल्ज़ाम पाकिस्तान ते लॻाईंदा हुआ।
पाकिस्तान जी ॻुझनि इदारनि भारत जी अहिड़े मंसूबे जा पोल पधिरा करे छॾिया। सिंध हाईकोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली एम शेख जी सरबराही में अदालतनि जी सिक्योरिटी बाबति इजलास। IG सिंध, सूबाई घरू सेक्रेटरी ऐं रेंजर्स अमलदार शरीक। अदालतनि जी सिक्योरिटी सख़्त करण ऐं अदालती अहाते में कमांडोज़ मुक़ररु करण जो फ़ैसिलो। IG सिंध गुलाम नबी मेमन इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टेक्नोलॉजी बेस्ड सिक्योरिटी ते ध्यानु ॾेई रहिया आहियूं। हुकूमत खे तजवीज़ ॾिनी आहे, वसीलनि जी खोट रंडक बणिजंदी आहे। सॼी दुनिया में सिक्योरिटी जा मसइला टेक्नोलॉजी ज़रिए हल कया पिया वञनि। पनियाकिल में 3 साल अॻु प्लाट जी मालकीता माका ऐं चाचड़ बिरादरी जे मार्जीवल ॿिनि ॼणनि जी खून जो जरगो, 1 करोड़ रुपयनि खां वधीक ॾंड। ॻोठ सरदार हाजी खान चाचड़ में सरदार बाबुल बयो जी सरपंची हेठि जरगो थियो। गुलशन माको वारे धुर ते ॾूह साबित थियण ते 1 करोड़ 30 लख रुपया ॾंड विधो वियो। धुरियूं खीरखंड। झंडो मरी वेझो बाहि लॻण सबबि 4 पौरतुनि जा घर सड़ी रख। ॻोठ अब्दुल अज़ीज़ आराई में कोली बिरादरी जी 4 पौरतुनि जे घरनि खे बाहि लॻी वई। समूरो सामान सड़ी रख। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। लाड़काणे में राइस कैनाल में टपो ॾेई मुबैना तौरु आपघात कंदड़ औरत जी सुञाणप थी वई। पुलिस मूजिबि औरत जी सुञाणप 23 वरनि जी राखी वलद जोगीराम तौरु थी आहे। संदसि वारसनि खे इतला ॾिनो वियो आहे। मीरपुर साकरो में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे मरणी करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ खीरा बिरादरी जो क़ौमी शाहरा ते धरणो। हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान नूर मोहम्मद खेरो खे ज़ख़्मी करे छॾियो। घंटी जोगी हालत में कराची मुंतक़िल। वाक़े ख़िलाफ़ खीरा बिरादरी जे माण्हुनि जो क़ौमी शाहरा ते धरणो। मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। ऐं समूरी दुनिया में ऑनलाइन इंसाइक्लोपीडिया सर्विस जे हवाले सां मशहूर वेबसाइट विकीपीडिया तौहीन जोॻो मवाद न हटाइण ते पाकिस्तान में ब्लॉक। PTA मूजिबि केतिराई भेरा तंबीह करण बावजूदि तौहीन जोॻो मवाद न हटाइण ते विकीपीडिया खे ब्लॉक कयो वियो आहे।